अमजद अहमद शेख साहब SSP कश्मीर कंदकोट। जनाब अमजद अहमद शेख साहब जे लाइ बेस्ट परफॉर्मेंस पीस अवार्ड। खबर शेयर कंदा कंदकोट में कंदकोट सिंध अमन कमेटी पारा ज़िले कश्मीर कंदकोट में पुलिस की बहादुरी ते अमन एवार्ड तकरीब SSP ऑफिस में मुनक़द कई हुई, जैमें शहर के मोज़िज़न सहाफ़ी सियासी समाजी अगवानन शिरकत कई, जैमें ज़िले अंदर अमन अमान कायम कराइण ते SSP अमजद शेख के बेस्ट परफॉर्मेंस एवार्ड दिनो वियो, जॾहिं त मलिक अब्बास ऐं संदसि टीम समेत बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं ॿियनि अहलकारनि खे बि एवार्ड ॾिनो वियो। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे SSP अमजद अहमद शेख चयो त अमन अमान कायम कराइण मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, जेको कयो रब पाक हिम्मत ऐं ताक़त ॾे। जेके बि ज़िले अंदरि ॾोहारी आहिनि हुननि जो मुकमल ख़ात्मो करियां। पुलिस जे जवाननि खे एवार्ड ॾिजे अञा वधीक हौसलो ॾियण ते सिंध अमन कमेटी टीम जे महिरबानी सुठे कम ते एवार्ड मिलण सां वधीक बहितरी सां कम ईंदा। हिते वेठल मुंहिंजा सहाफ़ी भाइर, सिविल सोसाइटी जा मेंबर्स, मुंहिंजा बहादुर जवान ऐं ऑफिसर्स, कश्मीर पुलिस जो हीरो मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं उनजी बहादुर ऐं निडर धीउ, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो कश्मीर पुलिस की हौसला अफ़ज़ाई लाइ जेका इहा तकरीब कोठाई वई उन में पंहिंजे टाइम ॾिनो उहो कजो ऐं माण्हू खे एटीट्यूड में डिफरेंस नज़र अचे। मुझे लाइ हाणे सुठो ऑफिसर उहो आहे जंहिंजो इख़लाक़ सुठो हूंदो। इहा सुनत बि अथव, पंहिंजो इख़लाक़ सुठो कयो, माण्हू सां एटीट्यूड सुठो कयो। माण्हू अगरि को तव्हां सां तेज़ थियनि था त सम्झो त उहो मज़लूम आहे, उहो सतायल आहे, उनखे मोट में रहम इज़त ॾिजो। अगरि तव्हां मूंखे वॾो सम्झो था, वॾे भाउ वांगुरु सीनियर सम्झो था, त महिरबानी करे हिन एडवाइस ते अमल कंदो। पाकिस्तान जिंदाबाद, सिंध पुलिस पाइंदाबाद। महिरबानी। SSP अमजद शेख अची करे वेठो ऐं हुन पंहिंजे ज़हानत मूजिब इन्ही सिपाह मां इन्ही सूबेदारनि मां कमु वरितो। हले पियो उते ॾिसूं ऐं ॿिया माण्हू ॻाल्हाइनि, असां उन्हनि खे मौक़ो ॾियूं। सावक मेला जी महिरबानी, असांखे हुन घुरायो, ज़रूरु ॿ लफ़्ज़ ॻाल्हायूं था। मुंहिंजा क़ाबिल एतिराम SSP मुंहिंजे कंदकोट प्रेस क्लब जा उहिदेदार ऐं मेंबर साहिबान ऐं पिंडाल में वेठल मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू, सियासी समाजी अदबी तंज़ीमनि जा अॻवान कारकुन ऐं पुलिस एहलकार, सभिनी खे अस्सलाम।